नौशरो फिरोज सां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ 5 ॾींहं अॻु मक़ामी बैंक मां पैसा गॾराईंदड़ चौपाई माल जे वापारियुनि अमीर बख्श, शकील राजपर ऐं इफ्तिखार खां फुरवा के ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मूसा राजपर वासियुनि प्रेस क्लब नौशरो फिरोज पहुची आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि कासिम राजपर, नसरुल्ला राजपर, गुलाम नबी, जान मोहम्मद ऐं ॿियनि चयो त वापारी अमीर बख्श, शकील राजपर ऐं हाजी इफ्तिखार बैंक मां 14,50,000 रुपया गॾराया त बैंक ॿाहिरां हथियारबंदनि खेनि यरगमाल बणाए रक़म ऐं ॿियो सामान फुर कयो। पुलिस एनसी दाख़िल करण बाद हिकु शकी फोरू गदा चांडियो ऐं बैंक मैनेजर शाज़ेब गिलाल खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे बाद में ठेकेदार यासीन चांडियो जी शख़्सी ज़मानत ते छॾे ॾिनो ऐं पुलिस फुर कयल रक़म वापसि कराइण में क़दम नाहे खयो। उन्हनि चयो त बैंक मैनेजर समेत अमले खे जांच में शामिल करे फुर थियल रक़म वापसि कराई वञे ऐं फोरन खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।